अधूरा ख्वाब रह जी गया। अॼु भला हितां जो रस्तो कीअं भुलिजी वियो? रस्तो यादि हो तॾहिं त आयो आहियां, पर यादि न हुजे त कीअं अचां? त पोइ ठीकु आहे, मां तव्हांखां इहो थी पुछां त अॼु हिन घर जो रस्तो तव्हांखे कीअं यादि आयो? इन सवाल खे 10 अंदाज़नि में पुछी वठि, पर मुंहिंजो जवाबु हिकु ई रहंदो। ख़ैर, का त वजह हूंदी जो तूं हिते आयो आहीं, बाक़ी तूं एतिरो नेक आहीं कोन जो मुंहिंजे करे अची हिते। जेकॾहिं मूं में कुड़ ॻाल्हाइण जी आदत हुजे हा, इहो चई वठां त मां तुंहिंजे लाइ आयो आहियां, पर इहो सच आहे त मां तुंहिंजे करे कोन आयो आहियां। ॼाणा थी, पर बुरो न मञे त हिकु सच इहो ॿुधाए त कहिड़े कम सां आयो आहीं हिते? आंटीअ घुरायो आहे, ऐं छो घुरायो आहे इहा मूंखे ख़बर न आहे। राहत, अस्सलाम वालेकुम आंटी। वालेकुम सलाम। हलिया पुट हले। आंटी सभु ख़ैर त आहे? तव्हां मूंखे कॉल करे घुरायो? हा पुट, ख़ैर आहे। मूं तोखे इन लाइ घुरायो हो, यादि थी तो हिकिड़े दफ़ो शफ़ा जे रिश्ते जे लाइ पंहिंजे दोस्त जो ज़िक्र कयो हुयो। हा चयो हो, पर तव्हां त उन वक़्तु इनकार करे छॾियो हो। पुट, उन वक़्तु सैफ जी मौत जो ॾुख हुयमि, शायदि इन करे इनकार कयो हुजमि। तूं वरी ॻाल्हि खे चो। ठीकु आहे आंटी, मां हुन सां ॻाल्हि कंदुसि। तूं हीअं कर, छोकिरे खे हिते वठी आ, ऐं ॾिसी बि वठंदीमांसि ऐं हुनखे राज़ी बि करे छॾींदसि। छा मतिलबु राज़ी करे वठंदुसि? छा असांजी शफ़ा एतिरी वियल आहे जो असां माण्हुनि खां रिश्तो घुरंदा वठूं? न न, त इहा ॻाल्हि न आहे। तोखे ख़बर आहे न, सुठा रिश्ता मिलनि किथे था, ॾाढा ॾुखिया आहिनि। मूं सोचियो तुंहिंजो दोस्त आहे, ज़ाहिर आहे सुठो ई छोकिरो हूंदो। इन में कोई शक न आहे त छोकिरो सुठो आहे, डॉक्टरी तालीम पियो हासिलु करे, ऐं संदसि पेरेंट्स बि डॉक्टर आहिनि। पुट बसि हाणे तूं हीअं कर, छोकिरे खे वठी अच, भली अचे असां सां मिले, घर ॿार बि ॾिसे, शिफ़ा खे ॾिसे, हू बि हिन खे ॾिसे, अलाह करे ॿई हिक ॿिए खे पसंदि करे छॾनि। अब माइट भली पोइ अचनि। ठीकु आहे आंटी, मां 2-4 ॾींहं में छोकिरे खे पाण सां गॾु वठी ईंदुसि। ठीकु आहे। उहे आंटी मूंखे इजाज़त? हा हा, तूं भली ख़ैर खां। ख़ुदा। ए रब मुंहिंजा, अहिड़ो को सुठो छोकिरो हुजे शिफ़ा खे वणी वञे हुजे, ऐं शिफ़ा बि हुनखे पसंदि अची वञे। रब, तूं हाणे त मुंहिंजी ॿुध। दर्दन में फाथलवा
मिली कह के